डर मुझी नजरन खां कहीं न पेश तो वारो रेस हो न वो मरी हो जमीन मुझी आ सरदार शाह जमाने जी गाल बुध मुझे मरो भा शाहजहान जो सिर त खई हाणे मुझो सिर खणा दे जा सरदार साईं हुकुम कयो बाबल त मां इनखे धिक्कार हिन बनी मां कढियां या वरी सिर खणन ना साईं दादा ना कमदार न पो मुझो अजायो थो ब्लड प्रेशर वधे जे मुझो ब्लड प्रेशर वधियो तो वडो गंद थिंदो अच त हलूं ओ इनखे ॾिसंदासीं हलिया हलिया ओडे हली गंद कयो हलो हलिया हल नबू हल हल रस्तो माप तमाम सुरीलो गाइणो आया कलामड़ो एकड़ो थी वने आज बियो दी थियो वा मुझो बात पजो पियो आज बियो दी थियो वा मुझो बात पजो पियो आज बियो दी थियो वा मुझो बात पजो पियो लौंग फकीर एकड़ी दहड़ी दे तो तोखे कलामड़ो बुधाया अरे कबूतर फकीर दहड़ी के विसारे छॾ बाबा वॾा पाण में टिकी पिया थई असां गरीबन जो अशर लाइ कहिड़ो थींदो हाणे रुगो मूंखे तूं इहो ॿुधाए त मां मोचड़ा के कहिड़ा लौंग फकीर पंहिंजो पाण खे मोचड़ा हण खणी बूथ सुॼाए छॾ पंहिंजो मुंहिंजो छा वञे कबूतर फकीर पीर करामत साईं पीर एहसान साईं हिक ॿिए ते कोर्ट में केस दाख़िल करे वेठा अथई पर यार हू त हिन वॾा हू पंहिंजी जिंद छॾाए वेंदा अरे तूं ई मां जे पुलिस खे हथ अची वियासीं न त सॼी उमिरि पिया के तूं कटींदासीं अरे लौंग फकीर पुलिस छो बधंदी मूंखे ड्रेजार त न राग ॻाइण को ॾोहा छा कबूतर फकीर मूंखे इहो त ॿुधा मुराद जी पीर एहसान सां कहिड़ी दुश्मनी ही जो हरू भरू ॿधाए छॾियईंसि इन जो मक़सद मुर्शिद साईं ॾाढे समय खे ॿधाईंदो ऐं पीर एहसान तोखे और लगे वो मुझो नंबर ईंदो अरे कबूतर फकीर भजी जान छड़ा न त मुफ्त में मरी वेंदे लौंग फकीर माया अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर हाणे मां हलां थो गुटको जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे विदासीं घणनि जा घरड़ा ओ बुहारे विदासीं जॾहिं हिन दुनिया मां मानी दे कितना ही मानी कड़पड़े कमा दे वाले त मानी दो गुड़ी कल का वटी अट्टो घर में कोने को तू वाली कांति खट दे रही हुक्म दो लाई तने वो सजा बात दी हां बात दी ने बोलते हां जवाब नहीं बोलता लेकिन छो हां छो घर में सीधो ना दो कितना आड़ी दस रना हाणे मुझी के गाल बुध जेकॾहिं जिंदगी खुश गुज़ारणी थिए त तोखे मुंहिंजो हिकिड़ो कमु करणो पवंदो पोइ वॾा पैसा मिलंदा बगैर तोरा कम मां न कंदसि न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध विच में न ॻाल्हा मोचड़ानी तूं सुधाए छॾींदुमि चुप ॿुधाए न ॿुधाए मूंखे छा करणो पवंदो ॿुध ही जेको पीर एहसान साईं आहे न हिन ते पंहिंजी इज़त जो इल्ज़ाम हण ड्रामो कर ड्रामो कूड़ो सचो इल्जाम हणीस पोइ पई पैसा मेड़ यो बगैर ताजो कम मां न कंदसि कान कंदी हां बाक़ी खाईंदा सिकता हां खाईंदा सिकता तो क्या ना भले मूंखे मारे छॾ पर के नेक मर्द ते मां इल्ज़ाम न हणंदम न कंदी यो कम तू न कंदी हाणे बुधा तू न कंदी हां बाबा जो करम गया दी पांचो करम गया न कंदी हां
चुप कर। रोहित, मारे चली तुम्हें, रेलू निकल। हीर एहसान मुझो भाटियो आहे, तू विच में न अच, टंगू न भरी छॾे। गाल बुद्ध जेको हक़ ऐं सच जो अलम बुलंद तो रखे, मुंहिंजी हुन सां यारी आ, चाहे सिर सिसीअ खां धार थी वञे, हक़ ऐं सच जी राह ई छा ज़मान छॾींदो, अलम बुलंद रखंदो। तूं हिकु कूड़ो ढोंगी मुनाफिक पीर आहीं, कूड़ी पीराणी चादर वेड़े पंहिंजे मुरीदन खे ठगी तो। याद रख, पीर करामत या चादर लाए असली चेहरो मां माण्हुनि खे ॾेखारींदो, तुंहिंजो असली चेहरो त तूं छा आहीं, ढोंगी। तू धारियो आहीं, ये असांजो ज़ाती मामलो आहे, इन करे मुड़ी वन शाह ज़मान। करामत की ॻाल्हि यादि रख, ही सरदार शाह ज़मान जेको तुझे साम्हूं बीठो आहे, तुझे इन्हनि हिदड़ भपकिन में अचण वारो न आहे। भले जो पीर एहसान जेके तू ॿार तो चईं, भले ॿार हुजे, पर मुंहिंजी नज़र में वो हक़ ऐं सच जी राह ते हले पियो, हक़ ऐं सच जी राह ते हले पियो, इन्हीअ करे मां हुनजो साथ तो ॾियां। ऐं तूं पीर करामत, तूं नाहक ते आहीं, नाहक ते। शाह ज़मान, हक़ ऐं नाहक जा फ़ैसिला करण वारा असां पाण आहियूं, ऐं असां पंहिंजा फ़ैसिला पाण कंदासीं। करामत, पीर एहसान ते जेके तो कूड़ा केस दाख़िल किया आहिनि, उहे वापसि वठ, न त पीर करामत इहो भाईयारो बंदो कानूनी तौर ते वकीलन जी मार्फत, कोर्टन जी मार्फत तुझे गिची में विझराईंदुसि। भले तू कूड़ा केस पीर एहसान ते दाख़िल कर ऐं वापसि न वठ, मां बि तोखे ॾिसी वठंदुसि कीअं त तू कूड़ा केस वापसि नथो वठे। ऐं ॿुध, हे बेचारी जेका ससुई आहे न, हुनजी अगवा जो केस तुझे मथां मां दाख़िल कंदुसि, ही सतराजी सरदार तुझे मथां दाख़िल कंदो। इन्हनि केसनि खां टिजण वारो मां न आहियां, इहो कानून ठाहिण वारा असां पाण आहियूं। ॻाल्हि ॿुध पीर करामत, वक़्तु अचण ते मां तोखे ॾिसी रहंदुसि, इहो यादि रखजांइ। तो जहिड़नि खे असां ॾिसंदा बि न आहियूं। वेलो को फ़क़ीर, हाज़ुर मुर्शिद। हाजी शरीफ कन्न खोले ॿुधी छॾ, जे बहादुर खान हाशिम खानान के खून माफ़ कयो त वॾो गलत थींदो। बंगुल खान, तू यार सही तो चव, बहादुर तो मुझी मुठ में हो, जिए मां चवां न तीअं ई बहादुर खान करे हाँ, पर इन शाह ज़मान
बहादुर के ससी जो आसरो ॾेई अरुण मोकिलजी छॾियो आहे। बंकुल हाँ सड़े थो पियो। वजूद मुंहिंजे में बाह भड़की रही आहे। छो त इहो बहादुर मुंहिंजो हाणे चवण ई कोन थो करे। हाजी शरीफ बहादुर खान के समझा जो न ससवी जो संग वतो त हाशिम वारा उनखे मारे छॾींदा। अरे हेॾे तू उनखे मच्छराईस वट सट ॾीस। पर इहा ससी आहे किथे? पीर करामत वटी। पीर करामत वॾो वाॻू आहे। ॿी ते हिकिड़ी ॾिनी हूंदईसि। हॾनि सिधो खाई वियो हूंदो ससवी खे। हाशिमारनि खे ससवी जी क़बर बि कान लभंदी। हाजी शरीफ तू हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जे बहादुर ऐं हाशिम वारा पाण में ठही विया त बहादुर खान खे केरु मारे? बाक़ी जेकी रहियल मिल्कत तूं चाहीं थो, जैसे ताईं बहादुर ज़िंदा हो तोखे कुझु बि कोन मिलंदो। उहो हिसो बि कोन मिलंदो जेको रहियल अथई। बंगुल इहा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, पर हाशिम ऐं दिलार त जेल में बंद आहिनि न। हाणे से जेसी ताईं इहे जेल मां निकिरंदा पोइ वरी बहादुर सां विढ़ंदा। ॾाढो टाइम लॻी वियो। मां तो चवां त बहादुर हाणी जो हाणी मरे, पूरी मिल्कियत मुंहिंजी मुट्ठी में अची वञे। मूंखे त यार ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तो वारो मसलो हल कीअं थींदो। हाजी शरीफ तू त मुंहिंजी ॻाल्हि सम्झी कोन थो। मां त चवां थो राति जे टेम ते बहादुर खे वज वठी गोली हणी मारे छॾीस, या त घुटा ॾेई मारे छॾीस, मिड़ई तुफ करे छॾीस ऐं हुनजो लाश हेॾे सारे ने बंगले में दफन करे छॾ। जीअं बहादुर ॼाओ ई कोन्हो। पखी पखण खे ख़बर न पए त बहादुर जो लाश काॾे वियो या बहादुर काॾे गुम थी वियो। यार तोखे इन खां वधीक मां छा सम्झां? इहो कमु ॾुखियो आहे बंगुल खान, ॾुखियो कमु आहे। मां बहादुर खे मारे जेल में वञणु नथो चाहियां। भला जे इहो कमु तोखां ॾुखियो आहे पोइ तूं इहो कमु गुलज़ार खां छो नथो वठी? बंगुल इहा ॻाल्हि त वाह जी कई अथई। तूं छा चवंदो आहीं त वॾो गंद थींदो? हा हा हाणे तोखे गंद करे ॾसींदुसि। छो त मां शरीफ हिकिड़ो ई त आहियां। अम्मा मेरा जी बाबा। पानी गिलास तो दिया। हाँ अदा पलिया भला का खबर पई त हाशिम जी जमानत कॾहिं थी थिए? भाई का बि खबर ना है। छो भला अदा अञा केतिरा ॾींहं लॻंदा? जेस ताईं बहादुर खून नथो बख्श करे, फैसलो नथो थिए, तेस ताईं जमानत नामुमकिन है। गरीब जो नको ओही न वाही। मिस्किन माण्हू वञे त काॾे वञे? इन पीर करामत पीर एहसान जे कमदार जो न्याणो माराए छॾियो, उनजो त कुझु कोन थियो। अदा पलिया तू पाण वञी सरदार शाहजमान की मिंथ मेड़ कर न तो हाशिम ई दिलावर जे लाइ कुछ करे। सुभाणे हाशिम ऐं दिलावर जी कोर्ट में पेशी आहे। सरदार साईं ऐं पीर एहसान बि हाशिम वारनि सां मिलण वेंदा। पोइ त अदा पलिया असां बि हलंदियूंसीं। न भाई न, असांजी औरतूं मर्दनि सां कोर्ट में मिलनि इहा सुठी ॻाल्हि न आहे। चाची तू घबराए न, असां चाची हाशिम जी मुलाकात जे लाइ हलंदियूंसीं, पर कोर्ट में न, जेल में। जेकॾहिं कोर्ट में मां हाशिम सां मिलंदसि त कहिड़ी क़यामत अची वेंदी? पंहिंजे मुड़ुस सां थी मिलां, को गुनाह त कान थी कयां, जरी न करे त करे छा? भाई तू समझी छो नथी? अजायो लुड़ न कर। तोखे ख़बर ना है जेल जी दुनिया में उन कैदी तां ॿिया कैदी चठोलियूं कंदा आहिनि। जिन जूं ज़ाइफूं
उन्हनि सां कोर्ट में मिलण ईंदियूं आहिनि। मूंखे कहिड़ी ख़बर त जेल जी दुनिया में छा थींदो आहे। मूं त हाशिम जे लाइ नओं वॻो सिबरायो हुयो। सोचम त वञी पंहिंजे हथनि सां ॾेई अचां। काश मां बि पंहिंजे दिलावर खे नओं वॻो पाराए सघां हा। पीर एहसान साईं, मूंखे पूरी पक हुई यो पीर करामत मुड़ंदो न, छो त हू आदत खां मजबूर आहे। ए रस्ते ते हलंदे हलंदे जेकॾहिं हुनखे पत्थर हथ अची वियो, उहो पत्थर खणी तव्हांखे हणण में देर न कंदो, वाहे कढंदो तव्हांखे पत्थर बि। सरदार साहब, मूंखे परवाह न आहे। पीर करामत भली मूं ते कूड़ा केस पियो दाख़िल करे। सरदार साहब, जेकॾहिं ये सभई कूड़ा केस पीर करामत जे गीचीअ में न विझां त मुंहिंजो नालो पीर एहसान न आहे। पीर एहसान साईं, तव्हांखे कुझु न कुझु करणो पवंदो। इन पीर करामत खे तव्हां मुंहुं तोड़ जवाब जरूर ॾियो त जीअं हुनजो मुंहुं भित सां लॻे, न त इहो पीर करामत एतिरो अॻिते वधी वेंदो जो असां हुनखे मोटाए बि कोन सघंदासीं न हटाए सघंदासीं। सरदार साहब, इन ये पीर करामत जूं अहिड़ियूं त पाड़ूं पटींदुसि जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, न त मुंहिंजो नालो पीर एहसान ई न आहे। पीर एहसान साईं, पीर करामत भले तव्हां ते केतिरा बि केस दाख़िल करे, करण ॾियोसि। तव्हां ॾिसजो, इन पीर करामत ते मां ससीअ जे अगवा जी FIR दाख़िल कराईंदुसि, न छॾींदुसि हिन। न सरदार साईं, इहो सचो केस न आहे, इहो कूड़ो केस आहे। पीर करामत बि असां ते कूड़ा केस दाख़िल करे ऐं असां बि हुन ते कूड़ा केस दाख़िल कयूं त पोइ असां में ऐं हुन में फ़र्क़ु कहिड़ो रहियो? न पीर एहसान साईं, न, इहो कूड़ो केस न आहे, बल्कि सचो केस आहे। इहा हक़ीक़त आहे त पीर करामत ससी न्याणी खे अगवा करायो आहे। न सरदार साहब, इहो कूड़ो केस आहे। पीर एहसान साईं, अवां एॾी पक सां ये कीअं था चई सघो त ससु ई पीर करामत अगवा न कराई आहे? इन ई करे सरदार साहब त ससु ई मूं वटि आहे। छा पीर एहसान साईं, छा छा ससुई ऐं तव्हां वटि? हाँ सरदार साहब, ससुईअ खे मूं साम करे पाण वटि रखियो आहे। पीर एहसान साईं, इहो तव्हां मूंखे पहिरीं छो न ॿुधायो? हाणे छो था ॿुधायो? उहो न करे जो
मुके न मार मुके चोदा मारे जने मुके खुदा जे वास्ते मुके छड़े ने हैं तू घबरा है ना ना मुके न मार खुदा जे वास्ते पीर करामत मुके न मार रिलैक्स मां तो के पीर करामत का बचाइण आयो आया जॾहिं ससुई मूंखे मिली त हुनजी हालत ख़राब खौफ ऐं धक लॻण सबबि हुनजो दिमाग़ी तवाज़ुन ख़राब अच्छा इन जो मतलब त यो ढोंगी पीर करामत मासूम ससी वीचारीअ ते ज़हनी टार्चर कंदो एॾो न पलीत ग़लीज़ इहो पीर करामत आहे पराई पीराणी चादर वेड़े मुर्शिद बणियो वेठो आहे पीर करामत ऐं अंदर में इब्लीस शैतान अंदर जो कारो यो ढोंगी पीर करामत ज़हरी ज़हूर जमाने में पीर करामता मां पीर करामता मुर्शिदा पीर एहसान साईं यो शख्स पीर करामत माफिया जे काबिल ना है माफिया जे काबिल ता दिल में न कजो मां इन पीर करामत के कॾहिं बि बख़्श न कंदुसि टंडन जी